मदियूं जिन मन में असां ऐं पिरनि जूं उमेदूं पसंदि त्यां पोइ मरण सड़ी इन सूर में। अॼु अवामी प्रेस क्लब मली जी नई चूंडियल बॉडी भिट धणी जे दरगाह ते पहुची उनजे रूबरू उनखे गवाह बनाए असांजे इंतहाई मोज़ साथियुनि जे रूबरू जिन असांजी हिते ख़िदमत कई आहे, जेके लतीफ़ जा पोइ लॻनि लतीफ़ जे ॾिनल सबक़ ते हली जंहिं मोहबत इज़हार कयो आहे, यकीन करियो असांजा हौसला बुलंद थी विया आहिनि। असां हिसाफ़ी ग़रीब मिसकीन आहियूं। असां मलीर ऐं सिंध जे पोरियत माण्हुनि जो केस खणी लतीफ़ जी नगरी में आया आहियूं। असां लतीफ़ खे दान ॾिनी आहे। असांजी सिंध ॾुखारी आहे, असांजा ग़रीब ॾुखारा आहिनि। असां वचन कयो आहे त असांजो कलम उन जे बुनियादी हक़नि लाइ वहंदो। जेकॾहिं असां पंहिंजे मफ़ादनि लाइ कमु कयो, जेकॾहिं पंहिंजे मक़सदनि लाइ फिरियासीं त हिन सिंध जा गदार लिखिया वेंदासीं। इन करे असां पंहिंजे वचन खे अॼु वरी वरजायो आहे त ऐं भिट धणी तूं शाहिद रहिजांइ, तूं असां मां हथु न कढिजांइ, असां पंहिंजो शफ़क़त जो हथु असां तां न खणिजांइ। तूं पंहिंजे शाइरी वसीले पंहिंजे ॾिनल राह जे वसीले असांजी अॻुवाणी कंदो रहिजांइ। ॾिसजांइ त तुंहिंजा सिपाही छा था कनि। असां वचन था करियूं त असां जेतिरो बि अरसो रहिया आहियूं अञा बि असां हिन लाइ लिखंदासीं, अञा बि सच ते लिखंदासीं। असांखे कंहिं बि क़िस्म जी न भतो खपे, न वॾेरनि जूं चमचागिरियूं खपनि, न सरदारनि जूं चमचागिरियूं खपनि। बसि सिंध जा ग़ुलाम आहियूं ऐं सिर्फ़ु सिंध जो आहे। असीं हमेशह सिंध माण्हुनि, मलीर जे माण्हुनि, ग़रीब माण्हुनि जे लाइ लिखंदासीं। तव्हां समूरनि दोस्तनि जा लख थोरा। साथ सलामत, सिंध सलामत।